What's up, dude? जय झूलेलाल। हाँ माँ ठीक है बिल्कुल। तू बता तू कीअं? Yeah, I'm absolutely fine। देखा टीवी पे सबसे बड़े बिजनेसमैन का अवार्ड मिला है मुझे। अरे हाँ टीवी में देखो वाताएं कुछ नहीं। सिंधी सेठ हूँ मैं, सिंधी सेठ। अरे सिंधी माण्हुनि सां केरु कंपटीशन में खटियो आहे अॼु तक? हाणे ॿुध, अॼु तुंहिंजे खटण जी ख़ुशी में असां सिंधी लाॾा ऐं बहिराणे जो प्रोग्राम रखियो आहे। सिंधी लाॾा मूंखे कुछ बहानो न खपे समझे। हाँ याद करे अची वञे। अरे सिंधी आहियूं यार पाण, बहिराणे लाॾो पाण न कंदासीं त ॿियो केरु कंदो? अरे गाना डांस वांस कुछ रख के भी क्या रखा है तूने? मुझे कुछ बहानो न खपे समझे। चल आ जाऊंगा। चल ठीक है ओके। किसकी आवाज आ रही है? कौन रो रहा है? कौन है बाहर? किसकी आवाज है? कौन है? कौन बैठा है वहां पे? अम्मा आप रो क्यों रहे हो? मुझे परिवार वारा मुझे घर में कढ़ी रखियो है। क्या? नंढे खां वठी वॾो केर मुझी इज्जत न थो करे। मुझे पंहिंजे घर में पंहिंजे दिलनि में कढ़ी फिटो करे रखियो आहे। मूंसां 2 मिंट नथा ॻाल्हाए। मां कंहिंखे नथी वणा। मां जगह जगह ते पई फिरां। मां किथे वञा? मुंहिंजो हिन दीन दुनिया में केर कोन्हे। अम्मा तव्हां केरु आहियो? मुंहिंजो नालो सिंधी ॿोली आहे पुट। मां सिंधी ॿोली आहे। मुंहिंजी रक्षा कयो पुट, मुंहिंजी रक्षा कयो। मूंसां प्यार करण वारो केरु कान्हे। मां तव्हांजो सिंधी न ॻाल्हाईंदा त मुंहिंजो नामो निशान मिटिजी वेंदो ऐं अचण वारी नई पीढ़ीअ खे मुंहिंजी सिंधियत जी